अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक ख़ैरियत सां हूंदव। अॼु अदा तव्हांखे मां अहिड़ी शइ ॾेखारींदुमि जेका मां त एटलीस्ट कोन ॾिठी आहे, यानी एयरपोर्ट जी गॾो गॾु सोसाइटी कॉलोनी घर माण्हुनि जा पंहिंजा प्राइवेट एयरपोर्ट अदा हे मुंहिंजे पोयां ॾिसो, माण्हुनि जा प्राइवेट एयरपोर्ट सां गॾो गॾु घर आहिनि। जीअं असां गाॾी अची पार्क कंदा आहियूं न, गाड़ी जी गराज हूंदी आहे, ईअं ई हिननि जी कॉलोनी आहे। मूंखे छा चवंदा आहिनि दोस्त हिते मिली वियो, हुन इजाज़त वठी ॾिनी रिकॉर्डिंग जी। तव्हां जीअं रोड तां ईंदा आहियो, गराज में गाॾी खुलंदी आहे, गाॾी बीहाईंदा आहियो, हिते साईं रोड रनवे आहे, हे मुंहिंजे पोयों हे ॾिसो था जहाज़ अची करे घर जी भिक में बीहाईंदा आहिनि साईं, जहाज़ बाक़ाइदा। तव्हांखे हाणे लाइव ॾेखारियां थो। वॾी महिरबानी अब्दुल हमीद अबड़ो साहब, लख कुर्ब, प्यारो दोस्त असांजो ॾिसे थो पियो शिकारपुर खां। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे अदा शेयर कंदा हलो, तव्हांजी महिरबानी थींदी, शेयर कंदा हलो हिन वीडियो खे। तव्हांखे मज़े मज़े जी शइ अचो त अॼु ॾेखारियां थो पियो। सुमरो साहब लख कुर्ब, एस डी ख़ासकेली साहब वॾी महिरबानी भाउ मुंहिंजा। ऐं दादू खां दोस्त ॾिसे थो पियो, घंचो साहब वॾी महिरबानी भाउ मुंहिंजा। सऊदी अरब खां बि दोस्त ॾिसनि था, लख कुर्ब था त शेयर कंदा हलो। अचो त हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो मज़ेदार। हे ॾिसो था रनवे मुंहिंजे पोयों, हिन जे कीअं रनवे साईं साम्हूं कार पार्किंग वांगुरु जहाज़, हिन जा प्राइवेट जहाज़ बीठा आहिनि साईं। दुनिया में तॾहिं त चवंदो आहियां मां महिनत कयो, दुनिया में अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके जहाज़नि ते घुमंदा फिरंदा आहिनि, घर में अची जहाज़ बीहाया अथऊं। तव्हांखे मज़े जी शइ ॾेखारियां थो अदा, पर शेयर कंदा हलो। अचो त हलूं था, बसि अदा अचो त हलूं था पिया, तव्हांखे ॾेखारियूं था अदा रनवे जी भिक में जीअं रोड आहिनि असांजा, ईअं ई साईं आसमान ते रनवेज़ आहिनि जहाज़नि जे लाइ, लैंड थींदा आहिनि एयरपोर्ट्स ते। उन खां पोइ अदा उहे अदा वरी महिरबानी हे ॾिसो अदा, जीअं मां तव्हांखे चयुमि न हेलीकॉप्टर जहाज़ हिननि जा साईं हिते तव्हांखे ॾेखारियां थो अदा। हे अची वियासीं साईं, हाणे अॻिते वधूं था ऐं तव्हांखे ॾेखारींदो हलां थो अदा। जीअं मां अर्ज़ु कयोमांव, हे रनवे आहे हेॾो, हे जहाज़ आहिनि ऐं हे हिननि जा साईं घर आहिनि। हे ॾिसो, हे हिकिड़ो घर आहे, ठीकु आहे। हे सिधो रस्तो आहे, हे जेके पोयों हैंगर ॾिसो था, इन में जहाज़ पार्क थियल आहिनि अदा। हे जीअं हाणे हिकिड़ो ॿियो अचे थो पियो, मां तव्हांखे ॾेखारियां थो अदा। हे घर आहे सपोज़, ठीकु आहे। मथे हिन जी ऑफिसिस आहिनि, के रहाइश रखियूं वेठा आहिनि, के जहाज़ रखियूं वेठा आहिनि। मां तव्हांखे अॻिते बि हली ॾेखारियां थो। हे ॾिसो, हे जहाज़ हेॾो अदा जहाज़, हे ॾिसो, हे साईं हे हिते शायदि हिननि जी ऑफिस आहे, ऑफिस बि तव्हां रखी था सघो, रेजिडेंस बि साईं। इहे जॾहिं चवंदो आहियां न महिनत कयो, कमायो पैसो। असां अञा ताईं खाइण पीअण में ई असांखे सियासतदाननि फासाए छॾियो आहे, आवाम फासाए छॾियो आहे। हितां जा माण्हू अहिड़ा जहाज़ साईं, हे ॾिसो अहिड़ा जहाज़ ड्रबनि में बीठा आहिनि। मां तव्हांखे वॾो कंदो, हे ॾिसो अदा अहिड़ा जहाज़ ड्रबनि में बीठा आहिनि। हे ॾिसो, हे साईं ड्रबनि में बीठा आहिनि अहिड़ा जहाज़। जीअं तव्हांखे ॿुधायां थो, हाणे साईं अहिड़ा जहाज़ जे ड्रबनि में बीठा हूंदा हिते, इहो बि त कंहिंजा पैसा लॻल आहिनि न, पर बीठा हूंदा। त साईं महिनत कयो अहिड़ा थी ॾे। इन जे करे अदा दोस्तो तव्हांखे गुज़ारिश कंदो आहियां, पंहिंजे लाइ महिनत कयो, पंहिंजे बचनि जे लाइ महिनत कयो। रब नवाज़े थो साईं, रब नवाज़े थो साईं। मां तव्हांखे हे ॾेखारियां, जीअं त ॿुधायो मां, हे ॾिसो
हे जहाज हे ट्रक पोयों हिननि जा पंहिंजा ई हे पोयों बीठा आहिनि हेॾो हे जहाज हाणे जहाज सपोज हे पोयों मुंहिंजो घरु आहे मां मिसाल हिकिड़ी ॾियां थो सपोज मुंहिंजो पोयों घरु आहे हे गाॾी जीअं मां चाढ़े आयुमि हे हिन रनवे ते हे माना रनवे जे बराबरि में आहे न रनवे मेन होॾी आहे मां तव्हांखे अॻिते हली ॾेखारियां थो उन खां पोइ अदा हे जहाज मुख़्तलिफ़ बीठा आहिनि न दा हितां सपोज जहाज कढी आयासीं असां पंहिंजी गिराज मां हे वर्कशॉपियूं आहिनि ठीकु आहे अॻिते हली मां तव्हांखे ॾेखारियां थो उहा कॉलोनी बि हे ॾिसो हे जीअं जहाज बीठा आहिनि हितां कढी आयुमि ठीकु आहे भाउ हिन रोड ते काए आयुमि सही आहे सलाम कयोमांसि दातूगंज असां दोस्तनि जे लाइ इलाही भरियो साईं हे ॾिसो हे घर बि आहिनि हिननि जा पोयों हे जहाज बीठा आहिनि कढी आयासीं हिते हिन रोड ते ऐं हलंदे 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 सिधो अदा ईंदे ईंदे मां तव्हांखे ॾेखारियां स्लो स्लो अची करे उहो हे रनवे आहे साईं उहे मां अॻिते हली थोरो ॾेखारियां थो त मां ॾिसां थो को जहाज लहे त नथो त तव्हांखे उहो बि ॾेखारियां पर नथो लहे पियो साईं हे ॾिसो अहिड़ियूं अहिड़ियूं गाॾियूं बि बीठियूं आहिनि शौक़ु कान था साईं बसि गाॾियूं जहाज ऐं मां तव्हांखे ॾेखारियां था हाणे हे ॾिसो साईं हितां बि साईं तव्हांखे भई लाइव ॾेखारियां थो हिन जहाज स्टार्ट कयो आहे ॿुधव तव्हांखे साईं हितां भई हे ॾिसो जहाज स्टार्ट थी वियो आहे ॿाहिरि शीशा गाॾी जा बंदि करे छॾिया आहिनि छो त ॿाहिरि गोड़ थो अचे पियो ॾाढो होॾो हो जहाज लैंडिंग करे आयो आहे रनवे तो हाणे ॾिसो हे जहाज काॾे थो वञे था तव्हांखे पूरो सेटअप ॾेखारियां थो था ओयो ॾिसो वियो हलियो पंहिंजे ठिकाणे ते पर हे जहाज हाणे तयारी वठे थो पूरो साईं तव्हांखे लाइव नज़ारो करायूं था अदा ॿाहिरि शीशो नथो खोलियां छो त ॿाहिरि इन जो गोड़ ॾाढो आहे तव्हांखे ॾेखारियां तव्हांखे चयुमि पंहिंजे पाण खे अदा अहिड़ो अमीर कयो अहिड़ियूं शयूं पालियो अहिड़ा शौक़ु रखो इहे तॾहिं मुमकिन आहिनि अदा महिनत जो हलाल जो पैसो हूंदो बि त ई करे था सघो हराम जो हूंदो त रसीदा पुछंदी वरित अथव गवर्नमेंट पोइ न छा चवंदा हराम जो पैसो अथई नसीब बि पाण खे कोन थींदो आहे हलाल महिनत जो हूंदव न उहो हे ॾिसो अहिड़ा मज़ा हूंदव साईं अहिड़ा घर हूंदव अहिड़ियूं शयूं हूंदव छो हलाल जो पैसो आहे न झटि के साईं रसीदा पूरियूं आहिनि न भउ न भोलो मज़ो लाइफ जो बसि साईं हिते हाणे बीह करे ॾिसो हमरा कॾहिं थो उॾारे तव्हांखे ॾेखारियां थो लाइव अदा ऐं जेसि ताईं दोस्तनि खे गुज़ारिश आहे हिकु ई नंढड़ी ख़्वाहिश आहे अदा शेयर कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी शेयर कंदा हलो बसि हिकिड़ो क्लिक दॿाए छॾियो अदा साईं हाणे गाॾी में वियूं था ॿाहिरि गोड़ आहे ॾाढो हवा बि हले थी पई आवाज़ ॾिसो था चिरमिर थिए थो पियो त हाणे साईं जहाज में कोन हाली फ़िलहाल गाॾी में वेही टाइप कयूं बसि साईं गाॾी मां ई तव्हांखे ॾिसो न गाॾी में सुकून लॻो पियो आहे
बाक़ी मौसम साईं अंत अथव अॼु मौसम सफ़ा आइडियल हवा हले थी थधड़ी उस ॾाढी तेज़ आहे ऐं पोयों साईं रोड साईं बस असांजो दोस्त जहाज़ हेॾे होॾे तके तो जहाज़ कढाई तो पियो तयार वाह ये साईं परे वञी स्टार्ट कंदुसि वाह ये ॾिसो फेराटी बेराटी ॾे थो पियो हवा जो ये ॾिसो चेकिंग थी वई साईं आवाज़ केॾो आहे मां तव्हांखे ॿुधायां थो बस सिग्नल कीअं मतलब ये साइड रोड ते बीठो आहे फ्री मां तव्हां घरनि जो ॿुधाए घर आहे तव्हांखे इहो सोसाइटी घुमायो था तव्हांखे ॾेखारियो था पर ॿाहिरों थोरो नज़ारो थी थो वञे अलॻि क़िस्म जो हिते बीठो आहे बाक़ी अदा हेॾे इहो जेसि ताईं बीठो हुजे तव्हांखे उहो साम्हूं वरी हिकिड़ो ॿियो जहाज़ बीठो आहे ऐं प्लस में हे ॾिसो मां जीअं तव्हांखे चयुमि न माण्हुनि जा पंहिंजा घर आहिनि साईं हिते रिहाइश रखी वेठा जहाज़नि जो गोड़ गोड़ त ईंदो हूंदो हाणे रेलवे लाइन जी भिक में असांजो ॻोठ ट्रेन जो ईंदो त आहे पर हिरी वेंदा आहियूं हे साईं हिननि जो घर हे कार बीहाइण जे लाइ हिते ठीकु आहे भाउ ऐं जहाज़ बीहाइण लाइ हे जाइ साईं ॾिसो टिन बेल्ट ज़रूरी आहे बेल्ट ऐं मास्क कंहिंसां मुंहिंजो इंट्रेक्शन न आहे त हिन करे मास्क नथो पायां पर साईं हे जहाज़ धोईंदो बीठो आहे अंग्रेज़ बादशाह हे हो आहिनि साईं हो जेके वर्ल्ड वार 2 में बर्राट फोकर करे उॾरंदा आहिनि झूनो आहे को वॾो बसि छा चवंदा आहिनि झूने जे वेझो नथा वञूं बसि हितां ई मोट कयूं था हलूं था पिया साईं हुन ॾे हो जेको दोस्त उॾारे थो पियो न उहो बहितरीनु आहे बि बहितरीनु आहे पर साईं हो हुन ॾे हलूं था दिलि हुन ॾे चए थी पई हिन ॾे ॿिए दफ़े तव्हांखे वठी ईंदुमि हिननि में अदा जहाज़ बीठा आहिनि हैंगर आहिनि सॼा हेॾो बि हैंगर्स ऐं घर हिननि जा अॻियां आहिनि हैंगर माना साईं जीअं गाॾी बीहाइण जी गराज ओयो थो वञेव साईं ओयो थो वञेव ॾिठो हिकिड़ो ओयो भाई साईं बसि हे दोस्त अञा हिते बीठो आहे दोस्त अञा इंतज़ार थो करे लॻे थो जा जहाज़ साईं लाइन में लॻल हूंदा न रनवे जा साईं हे लॻे थो
शाम थी वेंदी पर आहिस्ता आहिस्ता हलूं था ॾिसूं था तव्हांखे अॻिते कॉलोनी बि ॾेखारिणी आहे शायदि इंतज़ार थो करे पंहिंजी बारी जो साईं जॾहिं रनवे ते नंबर लॻे साईं लॻे थो नंबर लॻी वियो आहे वाह साईं हे कॉलोनी साईं जहाज गॾो घर आहे बीठा आहिनि तव्हांखे मां ॾेखारींदो हलां जे तव्हांखे अर्ज़ु कयुमि हे जहाज साईं हैंगर में पोयों अछे में हैंगर हेॾां हे ॾिसो गाॾी जीप जहाज हर शइ साईं हेॾो हे जहाज बीठो आहे हे घर आहे साईं रहण रहाइश माण्हू जी पोयों जहाज कढियो या गाॾी कढी हिन रोड ते जहाज कढियो आहे हुन रोड ते उहे वञे थो अदा ज़ूकट कंदो बसि भॼी वियो हाणे वेंदो पाण उॾंदो तव्हांखे उहो नज़ारो ॾेखारींदो अगरि हाणे साईं हिकिड़ो ॿियो घरु ॾेखारियो हाणे हे ॾिसो हे अदा हे रहाइश माण्हू जी पंहिंजी इहा तव्हांखे अॻियां ॾेखारियां थो हेॾो हे जहाज बीठा अथसि साईं कैमरा में उंधारो लॻो पियो आहे पर अंदरि 3-4 जहाज बीठा अथनि था हेॾो जहाज हीअं रनवे ते काए वञ हे लान अदा हे घर अहिड़ो जे मां तव्हांखे ॿुधायां हे ॾिसो मथे सोफ़ा पिया अथसि हेठां स्विमिंग पूल जहाज हे साईं घर पंहिंजो प्राइवेट दुनिया में अहिड़ा माण्हू बि अथव अदा घर हो ॾिसो अॻियां गाॾियूं बीठियूं आहिनि पोयां जहाज बीठा आहिनि इहे न थो हाणे हिकिड़ो ॿियो पासो वरी तव्हांखे ॾेखारियां जिथे छा चवनि था त जहाज ऐं घर हे ॾिसो हे पोयां जहाज बीठा अथनि घर में मां अॻिते हली तव्हांखे ॾेखारियां थो वाह कुकड़ियूं बि अथनि अदा हे ॾिसो था फार्मिंग लाइव स्टॉक जी हे तव्हांखे अंग्रेज़ न तमामु बहितरीनु माण्हू अथव साईं यकीन कयो उहो ईअं त इन्हनि सां ॻाल्हायो न तव्हां सां खिली करे ॻाल्हाईंदव का शइ पुछो न तव्हांखे ॿुधाईंदव इवन का शइ तव्हां चओ न यार हीअ मां ॾेखारियां या लाइव तूं मां सां ॻाल्हाईंदे चवंदे हा अचो ॻाल्हाए को मसइलो न आहे साईं मुंहिंजो अञा ताईं एक्सपीरियंस अहिड़ो आहे हिकु ॿिनि देशनि खे चयो अचो ॻाल्हाए न असां कैमरा ते न ईंदासीं बसि साईं हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे अलाह ख़ुशि रखे उन्हनि खे बाक़ी साईं उहो भाई बसि साईं इहे हुए असां साईं हेॾे आयासीं थोरो लही करे ऐं पोइ जहाज बरड़ाहट कयूं वियो हलियो ज़ूकट कयूं अचो त जेसि ताईं तव्हांखे कॉलोनी त ॾेखारियां अॻे में कॉलोनी ॾेखारियां विच में जहाज अची वियो हाणे कॉलोनी साईं कॉलोनी हे साईं ॾिसो हेॾे रोड वञे थो अहिड़ियूं गाॾियूं साईं जहाज साईं जहाज हिकु जहाज ज़ूकट कयूं हाणे वञनि था पर साईं हे ॾिसो गाॾियूं बीठियूं आहिनि हे राइश जा घर हे जहाज माण्हुनि जा था हिकु जहाज वॾी महिरबानी अदा लख कुर्ब मोहम्मद अली वॾी महिरबानी अदा अहमद ख़ासि केली साहब वॾी महिरबानी असांजो प्यारो दोस्त मीर तारिक खान बोज़दार बि ॾिसो थो वॾी महिरबानी शेयर तारिक भाउ शेयर न कंदे न मज़ो न ईंदो तारिक शेयर कर साईं तव्हांखे गुज़ारिश करे थो सघां पर तारिक खे हुकुम कंदो आहे तारिक जल्दी कर शेयर कर प्यारा हे ॾिस अहिड़ा जहाज साईं ट्रेनिंग थो कराएसि पियो था ओयो सलाम कयईं ऐं हे साईं पूरी वर्कशॉप आहे हिननि जो अंदरि जहाज ई जहाज हे ॾिसो आहे न जहाज ऐं इंशाल्लाह साईं अल्लाह जे हुकुम सां रब जी मदद सां जिते हेतिरा कम कया न पायलट लाइसेंस वठंदासीं बसि पको करे छॾियोसीं इंशाल्लाह अल्लाह जे हुकुम सां साईं हाणे साईं जीअं अगाड़े तव्हांखे अर्ज़ु कयूं त घर सां हे ॾिसो परियों रनवे आहे
पर हे घर आहे, घर जी भिट में गाॾियूं बीठियूं आहिनि पार्किंग में, सही आहे मञियोसीं, पर उन जी भिट में जहाज़ जी पार्किंग साईं, जहाज़। हे जेको वॾो हैंगर ॾिसो था इन में हिन जा 3 जहाज़ बीठा। प्राइवेट प्रॉपर्टी आहे, इन जे करे अंदरि नथा वञी सघूं। रेजिडेंसी आहे, उन ई को माण्हू नज़र अचे थो त जंहिंखां मां परमिशन वठां। हुजे हा त साईं तव्हांखे ख़बर आहे मां देरि न कंदो आहियां। बाक़ी साईं हिननि में बि जहाज़ बीठा आहिनि काॾे ॿुधबा। हलूं था अॻे साईं, तव्हांखे अॻे ॾेखारियां थो। हे पूरा जहाज़ आहिनि साईं। कहिड़ा जहाज़ साईं तव्हांखे ॾेखारियां, साईं तव्हांखे हाज़ुर जहाज़ ॾेखारियां थो पियो। हे साईं हैंगरनि में हिते बीठा आहिनि, जिथां नज़र ईंदो उतां अदा तव्हांखे ज़रूरु ॾेखारियां थो। हे हितां टर्न करे मां अदा हे ॾिसो। वाह, जहाज़नि जे दौरान साईं असांखे हिकिड़ो बहितरीनु ट्रैक्टर नज़र तव्हांखे ॾेखारिणो लाज़िम आहे। बिल्कुलु दोस्तो, बिल्कुलु मां लही करे तव्हांखे इहो ट्रैक्टर ॾेखारियां थो अदा, तव्हांखे बाक़ाइदा इहो इन जो नज़ारो करायां थो। विंटेज एयरपोर्ट आहे साईं, तमामु बहितरीनु। तव्हांखे साईं लही करे इहो पुराणो जेसि ताईं शेयर कंदा हलो दोस्तो। हे ॾिसो अदा मिनी ट्रैक्टर, वाह, एक्सप्रेस साईं यूनाइटेड स्टेट्स हेलीकॉप्टर। हे साईं हो अथव जेके जहाज़ खे अॻे पोइते कंदा आहिनि, उहा मशीन ट्रैक्टर वांगुरु आहे, पर हे जहाज़ हैवी साईं, हिनजी ॾाढी पावरफुल इंजन हूंदव, छो त जहाज़ खे उहा लॻे US आर्मी, पर ॾिसो था दैट्स द वे माय बॉय, यूनाइटेड एक्सप्रेस ऑपरेटेड बाय US। हे साईं फॉर मूविंग पॉइंट टू द एरोप्लेन्स। अड़े जहाज़ होॾे साईं, हलो हुतां हाणे तव्हांखे एयरपोर्ट जो नज़ारो करायां, हुतां जहाज़ नज़र ईंदा। जहाज़ ज़ुकट कयूं, हलो त हुतां ॾेखारियां थो लैंडिंग एंड टेक ऑफ जातां थिए थी पई। हाज़ुर बेल्ट हणा थो, अॼु हणा थो, सिर्फ़ु होसि ताईं पहुची अदा। हैंगर्स हे सभु जहाज़नि जा हैंगर आहिनि प्यारा। हे अची वियासीं साईं एयरपोर्ट ते, ॿुधो अदा। ओयो साईं लैंड थियो आहे, इहो अचे थो पियो, तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं ॾिसो जहाज़ अचे थो, ओरो कार्ट वारो लही करे बीह रहियो, ॿुधो बा। हे ॾिसो अदा गाॾी वारो, हाणे जहाज़ वेंदो हलियो, पोइ रेड़े वारो निकिरी वेंदो साईं, गोल्फ कार्ट रेड़े वारो थो चवां, ओयो हल बा। ऐं जहाज़ अचे थो पियो साईं, हाणे लैंड थियो आहे। हेॾां घर, हेॾां जहाज़, ऐं हेॾे पोइते वञिणो हुजे त रोड। हा हे साईं जहाज़ ॾिसो, वाह, वेरी नाइस, थैंक यू। ॾिसो था साईं, इहे साईं रब असांखे बि ॾिनो आहे, महिनत कयूं। रब चए थो मां खां घुरो, बंधन खां न घुरो। रब चए थो मां वेठो ई ॾियण जे लाइ आहियां। तव्हांजी घुरण जी में, तव्हांजी सोचण जी में हद थी थिए सोचनि में, मूंखे ॾियण जे लाइ का हद न आहे। रब चए थो मां त 70 माण्हुनि खां वधीक प्यार थो कयां पियो,
हे बंदा तूं मां ॾे अच त सही, मां खां घुर त सही। रब खां असां घुरूं था, रब ॾिए थो पियो। तव्हां दोस्तनि खे बि गुज़ारिश आहे, रब खां घुरो, बाॾायो, महिनत पाण कयो, महिनत कयो। ईअं बि सिर्फ़ु न आहे त तव्हां वेठा हुजो। साईं रब चए थो बंदा कंहिं उन शइ जेकी चाहत थी उनखे हासिल करण जी कोशिश कर, कोशिश कर। कोशिश बंदे जे हथ आहे, कामयाबी नाकामयाबी रब चवंदा। रब चए थो भाई जेको महिनत कंदो उनखे त मां ॼाण थो। पोइ उनखे अहिड़ो रनवे बि ॼाण थो, साम्हूं उनखे घर बि ॼाण थो, गाॾी में घुमणो हुजे त गाॾी में घुमे, जहाज़ में वञणो हुजे त उते ई निकिरे, घर जहाज़ में वेही दुकट करे ॾेखारियो आहे न लाइव, माण्हू अची वेहनि था, ज़ूम कयूं उॾरिया ॿिन्ही पासनि में कॉलोनी आहे, विच में रनवे पूरो सही। अचो हाणे साम्हूं ॿ टे जहाज़ बीठा हवा थधी अथव। हाणे साईं असां बि थोरो रनवे ते गाॾी हूंदो आहे न माण्हू, यार रनवे ते गाॾी, हा दा साइड वारे टैक्सी रोड ते गाॾी साईं परियों रनवे ऐं ओरियों टैक्सी रोड, ठीकु आहे। ऐं पूरो साईं सेटअप, जहाज़ बीहाइनि था पिया हेॾो। हाणे साईं हे अची वियासीं, हे परियों रनवे अथव त असां कॾहिं न सोचियोसीं त ईअं हलाईंदासीं, तकड़ में गाॾी हलाए हिते अची विया था तव्हां। हे जहाज़ ई जहाज़ ॿुधव, हे ॾिसो त जहाज़ ई जहाज़, ठीकु भाउ। हे ॾिसो हो साईं फरलाट करे आयो आहे हाणे हमरा। तव्हांखे इन जो अगरि मौक़ो मिलियो त हवालो करायांसि थो, ॿुधव कचहरी कयूंसि था जे अगरि हमरा मूड में हूंदो त। बाक़ी हे साईं जहाज़ हे हाणे जेको आयो आहे, हे साईं हिननि जो बि साईं प्रोसेस आहे, ईअं न आहे त भई चाबी ऐं बटण बंदि कर, इंजण हाली हलंदो पियो, थोरी देरि सेटिंग थींदो, होॾे परियां ॾिठो गाॾियुनि सां गॾु जहाज़ बीठा था। पूरो साईं सीउ वधी वियो आहे, सीउ वधंदो थो वञे। सीउ वधंदो थो वञे अदा दोस्तो। हो अञा लॻे थो हे 15-20 मिंट हुनजी 15-20 मिंट ज़ाया कया स्टार्टिंग जे चकर में। हे बि साईं 15-20 मिंट लॻे थो वठी ईंदो। हिन करे हलूं था अॻिते जहान पाणी ॾिसूं था त छा आहे कीअं आहे, जेसि ताईं मां तव्हांखे ॾेखारींदो थो हलां। हिन जे वेझो घणो न हलंदासीं, बसि ईअं परे परे खां तव्हांखे थोरो नज़ारो झूकट, ॿुधव। ऐं जेसि ताईं अदा शेयर भाउ मुंहिंजा शेयर इहा नंढड़ी रिक्वेस्ट आहे पहिरां। हे चार्जिंग बि फ़ोन खे लॻी वई, गाॾी बि कैमरा बि रोटेट थी वई आहे। पूरी साईं ॾिसो माण्हू सेटाए पियो, लॻे थो त पायलट आहे, कमर्शियल लाइसेंस जीअं तव्हांखे ॿुधायां। सेठाए थी पई अदा, तमामु बहितरीन, तमामु बहितरीन। साईं लॻे थो असांखे बि लाइसेंस वठिणो पवंदो, काफ़ी यानी हे मूंखे लॻे थो हे उहो जहाज़ न आहे जेको आयो, हे लॻे थो तयारी वठनि था पिया अदा, हे लॻे थो तयारी वठनि था उॾार भराइण जी, हे लॻे थो ट्रेनिंग आहे। ऐं इन्हनि खे वञण ॾियूं, ऐं इन्हनि जो
छा चवंदा आहिनि लही करे रिकॉर्डिंग कयूं पोइ ईंदो मज़ो ॿुधव था हे ॾिसो वाह हेॾे बि ॾिठे कान थो अचे मथे अचे तो साईं लैंडिंग करण हिकिड़ो ॿियो हे टेक ऑफ जे लाइ रेडी लाइव साईं वाह लैंडिंग दोस्तो शेयर कंदा हलो ॾाढो मज़ेदार व्यू बहितरीन हे ॾिसो था पोयों हिकु ॿियो जहाज बि साईं हे ॾिसो लैंडिंग लाइव वाह ये साईं टच डाउन माना ज़मीन धरती के टच करें ओयो साईं हिकिड़ो ॿियो अचे थो जहाज़ पर हेॾो हे वियो आहे रनवे ते हे साईं पोयों नथो अचे को ॿियो असांजे पोयों हिकिड़ो अचे थो पियो मां तव्हांखे ॾेखारियां था हो जेसि ताईं साम्हूं वारो अचे रनवे ते जेसि ताईं हे अचे थो मां जो इहो तव्हांखे ॾेखारियां असांजे बि पासे में जहाज़ इंशाल्लाह साईं ॾाढो बहितरीनु मज़ो आहे हे साईं अची वियो हे बि वेंदो होॾे रनवे ते इहो हिकिड़ो जहाज़ ऑलरेडी लॻल आहे लाइन में हिकिड़ो कारो लथो आहे ॿुधव उहो आयो त उहो बि ॾेखारे थो पर शायदि उहो हेॾे अचे थो होॾे वियो परे परते आहे अञा अचो अञा त हिन जो न लॻो आहे नंबर रनवे ते अचनि त तव्हांखे ॾेखारियां बाक़ी साईं हे बीठा अथव ओए ज़ूकट साईं अचो त हाणे कैमरा खे फेरे तव्हांखे ॾेखारियां हे साईं ज़ूकट शुरू थिया इंजण खे तेज़ कर बाबा बाक़ी हे जहाज़ अहिड़ो साईं व्यू हेॾो हे जहाज़ ॾिसो था त हे हलंदड़ आहिनि जहाज़ ईअं न आहिनि त ईअं सम्झो त बसि फालतू बीठा आहिनि हे साईं उॾरंदड़ जहाज़ बसि कपिड़ो लाहे ऐं रनवे ते बीहा आहियां ज़ूम हे साईं कारो झूनो हेॾे ई थो अचेव प्यारा दोस्तो हे ओए ॾिसो हे लुॾंदो फुॾंदो ओए जेको हाणे लैंडिंग जंहिं कई आहे त पर हिन हे अञा ताईं उहे साईं ॿई जहाज़ बीठा शायदि लैंडिंग में कोई न लैंडिंग में नज़र न पर मे बी साईं सिग्नल मिले रनवे क्लियर थिए हे अची वियो दोस्त साईं लुॾंदो थो अचे वाह वाह ॼणा मल मारे आयो आहे वाह वाह इन खे साईं हलो आहे कंदासीं बहितरीनु माण्हू साईं हेॾे तक वॾा हेॾे तक वाह साईं बाक़ाइदा साईं न ईअं न कर हेॾी नचंदो थो वञे हवा जे करे आहे शायदि यार ॾिसो था झूनो साईं मूड में हुजे बाक़ाइदा हाणे साईं माज़रत साईं मुंहिंजे लफ़्ज़नि खे मुंहिंजी कमेंट्री खे थोरो इंजॉय कजो नाराज़ न थींदो हे साईं हाणे हे ज़ूकट शुरू 1 2 3 साईं ज़र हे साईं ॿियो हे साईं हवाउनि में हे साईं पटिजी वियो बसि वाह 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 साईं इहे साईं इंजीनियरिंग जा कमाल रब जी महिरबानियूं इहे मशीन जो लोहा ॾिसो था केॾो वज़न हवा में पियो ओयो वञे वधो हाणे ॿियो तयारु आहे मूंखे लॻे थो झूनो वरी साईं जेको झूमंदो अचे पियो वरी लाइन में बीह रहियो आहे वरी उॾारी ॾे वॾा
ओयो साईं हाणे ॾिसूं कंहिंजो नंबर अचे थो हे त ॿियो हलियो साईं हे सफ़ा अलाए काॾे गायब थियो ॻोल्हियूं काॾे हो साईं गायब आसमाननि में अहिड़े नीरनि आसमाननि में साईं सुभान अल्लाह साईं नज़ारो ॾिसो हेठां सामाण वरी अछाण वरी नीरो हल्को नीरो तेज़ नीरो ॾिसो था सुभान अल्लाह वाह वाह अदा इन जे करे चवंदो आहियां बि महिनत कयो पोइ साईं इहा गाॾियूं बि गॾु बीठियूं हूंदव जहाज़ बि गॾु बीठा हूंदव जहाज़ अहिड़ा नीरा आसमान साईं ॾिसो मुंहिंजे मालिक जी ख़ूबसूरत कुदरत साईं जेतिरी तारीफ़ कयो घटि आहे साईं सुभान अल्लाह दोस्तो हिन जे करे चवंदो मां कॾहिं न सोचियो हुअमि त अहिड़ा मुंहिंजो मालिक मूंखे नज़ारा कराईंदो परवरदिगार जा करम आहिनि असां त ईअं चवंदो आहियां न हिकिड़ो मशहूरु आहे साइकिल वठण जी ताक़त हाणे जहाज़ गाॾियूं ॿिया जहाज़ अहिड़ा नज़ारा केतिरियूं हवाऊं साईं मुंहिंजे मालिक जा जेतिरा मां शुक्र अदा कया न घटि साईं मां जुनूनियत जी हद ताईं महिनत कई आहे जुनूनियत जी हद ताईं माण्हुनि जी परवाह कॾहिं न कई आहे हाणे हिन मां मिसाल आयो न तव्हां तमामु घटि ॾिठा हूंदा मूड थींदो आहे ठीकु आहे भाई 4 वार हुया ठीकु आहे न हुया ब्लेड हणी छॾियो वरी हा मूड नथो थिए छॾे ॾिना इन्हनि शयुनि जो मोहताज न हुजे इंसानु त यार मां कीअं लॻा थो माण्हू छा चवंदा माण्हू कुझु न चवंदा माण्हुनि ॻाल्हि वात ॾिना उहो ॻाल्हियूं कंदा हूंदव तॾहिं बि ॻाल्हियूं कंदा न हूंदव तॾहिं बि ॻाल्हियूं कंदा माण्हुनि जो साईं हो चवंदा आहिनि न जेके माण्हू असांजे बारे में सोचींदा असां उन्हनि जे बारे में अगरि सोचींदासीं त पोइ उहे छा कंदा इन करे उन्हनि खे सोचण ॾियो असांजे बारे में असां पंहिंजी तरक़ी ते पंहिंजी ज़िंदगी खे बहितर ठाहिण में हूंदासीं ऐं वरी जहाज़ झूनो वरी साईं न मुड़ियो साईं झूने बि लाइन में आयो आहे झूनो वरी उॾरेव थो मां तव्हांखे ज़ूम करे हाणे वेही आराम सां ओयो साईं ओयो झूनो ॾिसो पोयों ई लाइन में झूने खे ख़बर न आयो हे साईं हाणे ॿियो जहाज़ टेक ऑफ जे लाइ रेडी हे साईं ॾिसंदा वञो वाह हे साईं वियो हवा हुन में मूंखे लॻे थो झूने खे सब्र रहंदो झूनो ॾिसो हो अञा कोड़े घणी देरि में आयो झूने खे सब्र न थियो साईं झूनो वियो होॾे साईं माज़रत झूनो जे टेक ऑफ जे न झूनो होॾे पंहिंजो जहाज़ पार्क करण थो वञे उहे बिल्डिंग जे हेॾे साईं पोइ हिते त पर हे जहाज़ साईं माज़रत था कमेंट्री ग़लति थी वई हे साईं वञे मथो जहाज़ ऐं महिनत कयो तव्हां बि ईअं हिकिड़े ॾींहुं जहाज़ में ईअं टेक ऑफ करे ईंदव तव्हांजी ज़िंदगी ईअं अॻिते वधी वेंदी ईअं जहाज़ हुयो न ईअं ग्राउंड ईअं जहाज़ साईं ॾिसो ज़मीन ते 0 ते हुयो तेल ॿारियईं ज़ूकट कयईं पखो फुल स्पीड ते भॻो पोइ वियो हलियो आसमान में ईअं ई अदा तव्हां बि हेठि आहियो महिनत कयो ज़िद्दी थियो जुनूनी थियो पंहिंजे पाण खे साड़ियो पोइ ईअं तव्हांजो बि जहाज़ टेक ऑफ थी वेंदो असां बि साईं ईअं हुयासीं साइकिल न हूंदी पोइ किराए जी साइकिल खणी करे मज़दूरनि जी मानी ॾियण वेंदा हुआसीं तव्हां हिकिड़ी शइ आम ॾिठी हूंदी साईं को 15-20 किलोमीटर परे हूंदो बाग न साइकिल हलाईंदे न थकी पवंदा हुआसीं माफ़ी ॾियला ट्राली जे पोयां साईं उहो जेको हथु ॾेई न साइकिल वारा हलंदा आहिनि साईं उन टाइम वरी कंदो हुअमि इहा शइ झूनो ॾींहुं हूंदो हुअमि न मां जो थकी पवंदो मां साईं हाणे थोरो हलूं था ॿुधो लाइव ते लंबो थी आहे पोइ साईं इहो हलाईंदो हुअमि ईअं कंदो हुअमि ऐं
हाणे तव्हां ॾिसो था गाॾियूं जहाज़ ई जहाज़ आहे। ॾिसो साईं मुंहिंजो ख्वाबु आहे मुंहिंजो प्राइवेट जेट हुजे पंहिंजो। इंशाल्लाह मुंहिंजे मालिक जा एहसान आहिनि। इंशाल्लाह रब्बुल करीम मदद कंदो ऐं पंहिंजो हूंदो हिकिड़े ॾींहुं ज़रूरु हूंदो। हाणे त पको थियो, हाणे अॻ में लाइसेंस वठंदुमि इंशाल्लाह साईं। हयाती रही या लाइव रही तव्हांखे लाइव ॾेखारींदुमि लाइसेंस वठंदे। महिनत सही महिनत भाउ मुंहिंजा। ॾिसो था कंहिं वञा थो कंहिं मिनिस्टर ॾे कंहिं वॾेरे ॾे त हीअ शइ करणी आहे न बाबा। पाण ख़ुदा जो कसम आहे पाण महिनत कयो न। हिकिड़ी तव्हां कहावत ॿुधी हूंदी अपनी घोड़ ते नशा होवे। बस साईं अपनी घोड़ ते नशा होवे। हाणे ॾिसो न हे साम्हूं एयरपोर्ट जे साम्हूं हे घर अथनि। ॿुधो था हे घर हे हिननि जा ई घर आहिनि जेके शौक़ीन बच्चा आहिनि। हे ॾिसो जहाज़नि जा हे घर मथां हेठां हे नो पार्किंग एयर छो त हिते जहाज़ बीहाईंदो आहे। हे ॾिस हे ॾिसो हेॾो गाॾियूं बीठियूं अथनि हेॾो गाॾियूं हेॾो जहाज़ अहिड़ा जहाज़ ॾिसो इहे बीठा अथव जहाज़। त भाइरो दोस्तो मां तव्हांखे उहा गुज़ारिश थो कयां त ॾिसो ॿिए जे अॻियां झुकण जे बजाए रब जी ज़ात जे अॻियां झुको। ॿिए खां घुरण जे बजाए रब जी ज़ात खां घुरो। महिनत तव्हां पाण कयो रस्ता खुलंदा रब रस्ता ॾींदो रब रस्ता ॾींदो। अगरि मां जहिड़ो नाकारा माण्हू अगरि हेसि ताईं पहुची थो सघे नाकारा माण्हू अहिड़ा कम करे थो सघे तव्हां बि छो नथा करे सघो प्यारा भाइरो। तव्हां छो नथा करे सघो? तव्हां करे था सघो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे यकीन हुजे पंहिंजे रब ते ऐं पंहिंजे पाण ते दादा इहो मां करे थो सघां दादा। हिकिड़ी बहितरीनु शइ नज़र आई आहे लाइव हलंदे तव्हांखे उहा ॾेखारियां थो। गाॾी मूंखे ॿीहर फेराइणी पवंदी। हिते साईं जहाज़ जी दुनिया जो चवनि था बाबा ख़्याल सां गाॾी में न बीहाइजो छो त जहाज़ असांजा अचणा वञणा आहिनि। पर उन सां गॾोगॾु अदा मां तव्हांखे ॾेखारियां हिकिड़ी बहितरीनु शइ प्यारी शइ नज़र आई आहे। होपफुली तव्हांखे पसंदि ईंदी। ऐं साम्हूं मां कैमरा खे रोटेट करे तव्हांखे ॾेखारियां थो। हे ॾिसो प्यारा भाउ हे गाॾियूं ॾिसो जहाज़ त ॾिठव हाणे अहिड़ियूं गाॾियूं बि ॾिसो। हीअ गाॾी ॾिसो साईं वाह शेवरलेट जी साईं अम्पाला 70s जो मॉडल लॻे थो। ॾिसो हे गुंडन वारी वैन उन खां पोइ साईं हे डाला वाओ हे ॾिसो वॾी महिरबानी अदा दोस्तो शेयर कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी। हे ॾिसो हीअ गाॾी वरी ॾिसो हे त हाणे नवां लेटेस्ट दोस्तो। बसि हाणे हेतिरी महिनत कयूं था छा चवंदा दिलि साड़ियूं था तव्हां वीडियो खे शेयर करे छॾिजो। एतिरी नंढड़ी गुज़ारिश आहे। मूंखे ख़बर आहे तव्हांखे इहे वणे थी इनजे करे एतिरा दोस्त ॾिसनि था लाइव। तव्हांखे पसंदि अचे थी अमेरिका इनजे करे तव्हां ॾिसो था पिया मूंसां गॾु जुड़ियल आहियो। शेयर कंदा हलो अदा नंढड़ी गुज़ारिश आहे। पोइ साईं तव्हांखे अहिड़ी मज़े जूं शयूं ॾेखारियां की साईं अहिड़ो हे ॾिसो हे गाॾी साईं अची आहे हाणे शेयर कंदा हलो अदा। हे गाॾी हिकु हीअ त ॿी आहे हे ॾिसो हीअ वरी हिकु ॿी पोयां घर बि अथनि अदा। हे ॾिसो अदा साम्हूं जहाज़ साम्हूं रनवे बसि अदा इहे आहिनि मज़ा हितां जा। इहे मज़ा कीअं मिलिया आहिनि महिनत
जहाज़ साईं हे ॾिसो ऐं हिते ई साईं इन ई महिनत में अगरि हिकिड़ी ॿी शइ ऐड थी वञे ऐं तव्हांजी उहा हुजे अहिड़ी मोटरसाइकिल हे ॾिसो हार्ले डेविडसन तो छा खपे बस साईं मालिक हाणे नज़र नथो अचे न त बस वेझा न थिया साईं मालिक नज़र नथो अचे वेझो को न त तव्हांखे इहो ॾेखारियां बस साईं हाणे तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे जिथे हुजो ख़ुशि हुजो छो त हाणे असां रोड ते अची विया आहियूं ॾिसो रोड ते ड्राइविंग कंदासीं ड्राइविंग सां गॾो गॾु एयरपोर्ट बि अॼु ॾेखारियासीं जहाज़नि वारी सोसाइटी बि हर शइ घर में जहाज पार्किंग साईं जिथे हुजो ख़ुशि हुजो दुआनि में यादि अलाह पाक तव्हांखे हिमत ॾे हौसलो ॾे अॻिते वधण जी बस हिन ग़ुलामी वारी सोच खां निकिरो आज़ादु सोच हुजे ॿियनि जे अॻियां झुकण जे बजाए रब जे अॻियां झुको ॿियनि खां घुरण जे बजाए पंहिंजे परवरदिगार खां घुरो ॾिसो रब तव्हांखे कीअं थो मदद करेव माण्हू कुझु न ॾींदव रब जी ज़ात ॾींदव माण्हुनि जो वस हले त इहो जेको साह खणो था न इहो बि खसे वञनि पंहिंजी गुंदनि में रखनि वञी त सुभाणे असां मरदासीं न पोइ इहो साह खणी असां हलंदासीं इंसान ते न भाड़ियो भाउ मुंहिंजा न भाड़ियो वधीक हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे असां त साईं दिलि खोले तव्हां सां मंडियूं था पिया ऐं तव्हांखे गुज़ारिश कयूं था त तव्हां बि हिकिड़ो शेयर करे छॾिजो ख़ुशि हुजो आबाद हुजो दुआनि में यादि इनशाला जल्द मिलंदासीं कंहिं दोस्त खे का ॻाल्हि बुरी लॻी हुजे त साईं माज़रत बाक़ी वणी हुजे त शेयर ऐं हिकिड़ो लाइक दिल अल्लाह हाफ़िज़।